सिंध जे महान कवि शाइर शेख अयाज़ जी 24वीं वरसी बिटिशा में क़राड़ जी कप ते मल्हाई वई। सक़ाफ़त खाते ऐं शेख अयाज़ यादगार कमेटी तरफ़ां शेख अयाज़ जी वरसी तक़रीब मुनक़द कई वई। डायरेक्टर म्यूज़ियम शेर मोहम्मद महर, डायरेक्टर बिटिशा रहमतुल्लाह अलैह गुलाम मुश्तफ़ा जोखियो, डॉक्टर नियाज़ कालाणी, शेख अयाज़ यादगार कमेटी जे चेयरमैन दीवान गागन दास, शेख अयाज़ अकेडमी जे चेयरमैन दानिश जतोई, नामियारे अदीबन ताज जोयो, अदल सुमरो, मदद सिंधी, नसीर मिर्ज़ा, सहाफ़ी नूर सिंधी, मुस्तक़ीम समूह अख्तियार मिजत रजब अली बोज़दार, मुनीर आकाश, इल्ताफ़ मेमन ऐं ॿियनि। शेख अयाज़ जी मज़ार ते चादरूं चाढ़े शेख अयाज़ खे ख़िराज अक़ीदत पेश कयो। शेख अयाज़ जी वरसी जे मौक़े ते सक़ाफ़त खाते तरफ़ां तक़रीब पिणु मुनक़द कई वई, जंहिं में मुक़ामी फ़नकारनि तरफ़ां शेख अयाज़ जी शाइरी मां गीत झुंगारिया विया ऐं आयल महिमाननि तरफ़ां तक़रीब खे ख़िताब करे शेख अयाज़ खे लफ़्ज़नि जी ज़बरदस्त भेट पेश कई वई। शेख अयाज़ सदियुनि जो शाइर आहे ऐं हुन पंहिंजी तख़लीक़ में पाण चयो मां मुस्तक़बिल जो शाइर आहियां ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो हुनजी तख़लीक़ जा नवां पासा नवां रुख साम्हूं ईंदा वेंदा ऐं अॼु जॾहिं ॾिसूं था त हर दौर जो शाइर आहे शेख अयाज़ धरती जेॾो शाइर जंहिं पंहिंजे हयात में हुन एतिरो त वसी मुतालो कयो ऐं उन मुताले खां वधि हुन लिखियो। इहो ईंदड़ नसुलनि ताईं हलंदो, ईंदड़ नसुल ई हुनखे पढ़ंदा ऐं हुनखे सम्झंदा त हुनजो केॾो वॾो पैगाम आहे। 24वीं वरसी आहे, शेख अयाज़ साहब खे गुज़ारे 24 साल थिया आहिनि, पर अवां ॾिसो त अॼु जेके बि असीं अदीब जेके बि माण्हू सभु गॾु थिया आहिनि त अयाज़ जो फ़िक्रु जीअं जीअं सिंध अॻिते वञे पई अञा बि जवान थींदो थो वञे। अयाज़ जी जेका छाप आहे सिंध ते, उन जे क़ौमी किरदार जी, उन जे क़ौमी शाइरी जी, उहा अॻु खां अॻिरी वधीक नुमायां ऐं वधीक ताक़त सां निर्वार थींदी थी वञे। अयाज़ जी शाइरी न फ़क़ति हिन सदी पर केतिरनि सदियुनि जी शाइरी आहे ऐं अयाज़ तकलीफ़ूं भोॻियूं, जेल सटी, वॾी उन जे ख़िलाफ़ु तहरीक में हिसो वरितई। अयाज़ जहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि ऐं ख़ुदि असीं सभु हिते गॾु थियूं था हर साल 24 सालनि खां। इहा इन ॻाल्हि जी साबिती आहे त अयाज़ यादि आहे ऐं यादि रहो। मुस्तक़बिल जो नक़ीब शाइर हो, हुनजी शाइरी राडार वांगुरु मुस्तक़बिल ते नज़र रखे थी। हुन जेके सपना ॾिठा उहे ज़रूरु तबीर माणींदा। 24 वरसी ते सॼी सिंध मां अयाज़ जा आशिक़ हिते गॾु थिया आहिनि ऐं हर साल इहा वरसी हिते मोहबत प्यार ऐं पाबोअ सां मल्हाई वञे थी ऐं सिंधी क़ौम जी इहा रिवायत आहे त पंहिंजे अदीबनि खे, शाइरनि खे, दानिश्वरनि खे, मुफ़क्किरनि खे यादि करे थी।